सतजीअ सिंध हाणे पंहिंजी अॼु जे लेक्चर ऐं ॻाल्हि ॿोल जो उनवान आहे अॻुवाणीअ जा बुनियादी इसूल। तंहिंखे सम्झण जे लाइ पहिरीं 3-4 ॻाल्हियूं आहिनि उहे पाण सम्झंदासीं, पोइ उन जे इसूलनि ते ईंदासीं। त मसइले हिकिड़ी ज़मीन आहे, त ज़मीन जे अंदरि को बाग़ पोखियो पियो आहे, उहो ॿेरनि जो बाग़ आहे या अंबनि जो बाग़ आहे। उहो जेको माली आहे उते रखियलु, उन मालीअ खे अख़्तियार न आहे त उहो माली चवे त हीउ बाग़ पाण पटे कढी वरी ॿियो बाग़ हणूं था, उहो उनखे अख़्तियार न आहे। माली छा कंदो, उनजी सॼी सोच इन ते हूंदी त हीउ बाग़ वधि खां वधि फसल कहिड़ो ॾेई सघे थो, त करे हिनखे आउं बहितर करियां, कहिड़ा तरीक़ा करियां त हिन जे अंदरि फसल बहितर थिए ऐं हू उनजी छांग करे सघे थो। या ॿेरनि जो बाग़ आहे त हिनखे वधि में वधि अख़्तियार आहे त मालिक जी सलाह सां त बाबा फलाणे हंधि जेको आहे उहो गोला सूफ़ी फलाणा नथा हलनि, त करे दहलीअ वारो गोलो जे लॻायूं त वधीक बहितर आहे। उनजो कलम करे उहो वरी दहली गोलो हणाए सघिजे थो, पर पाड़ो उखेड़े कढी छॾिजे इहो नथो करे सघे। त करे हिकिड़ी तब्दीली अचे थी जंहिंमें मथां पाण वणनि जी छांग करियूं था, उनजा पन टारियूं कटे छॾियूं था। ॿी तब्दीली हीअ थी अचे त पाड़ ऐं थोरो साॻियो आहे, तंहिंजे अंदर मथां उनजा सॼे बाग़ जा पाण कलम कटिजी, अंबनि जो सिंधड़ी बाग़ आहे, हाणे सिंधड़ीअ मां पाण लंगड़ो था करियूं त हेठि थोरो साॻियो हूंदो, सॼे खे मथां कटे पोइ वरी नवां कलम पाण उन में कंदासीं त उहो लंगड़े जो बाग़ थी पियो, पर उहो केलो न थींदो। पर थिए हीअं थो त जेकर को मालिक हुजे ज़मीन जो, हाणे उनखे त अख़्तियार आहे त सॼे जो सॼो बाग़ कढी छॾे, पर उनजी जे सोच हुजे हारीअ वारी ऐं मालीअ वारी, त जवाबु हीअ आहे त हुनखे अख़्तियार आहे पर हू उन अख़्तियार जो इस्तेमालु नथो करे, त करे हू छा थो करे, तो साॻियो बाग़ रखियो थो अचे 500 सालनि खां वठी ॾाॾाणनि वारो बाग़, तंहिंमें तब्दीली बुनियादी तब्दीली आड़े, तंहिंजूं पाड़ूं कढी, तंहिंजा थोड़ कढी ऐं ॿियो को फसल जेको उनखां ॿीणूं चवणूं अठूणूं ॾेई सघे, उहा बुनियादी ॻाल्हि नथो करे। माना उहा जेका रीत रस्म रवाज तंहिंसां जेका बग़ावत थिए त हीअ शइ न हाणे फलाणी शइ आणिजे, उहो नथो करे। ऐं बग़ावतूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ी बग़ावत इन क़िस्म जी आहे जीअं पाण वटि निपटा पैदा थींदा आहिनि, उहे वरी चवंदा त हाणे हिनखे वढायूं था, वढाइण जो मक़सदु ॿिए फसल जो न आहे, ॿिए सुठे बाग़ जो न आहे, उन जूं काठियूं विकिणी छॾींदा आहिनि। पोइ उहा जेका ज़मीन पाण ॾिसंदा आहियूं त ज़मीन हीअं कोठो थी पई हूंदी आहे। हिकिड़ी बग़ावत इन क़िस्म जी हूंदी आहे जेके दस्तूर रीतनि रस्मनि रवाजनि सां बग़ावतूं कंदा आहिनि। ॿी बग़ावत इहा हूंदी आहे त उहा उन बाग़ खे अॻियां वठी वेंदी आहे, इंसानी बाग़ इंसानी नस्ल तंहिंखे बि अॻियां वठी वेंदी आहे। हाणे उहा सोच पैदा कीअं थी थिए, जो आहे बि अॻुवाण पर उनजे अंदरि मालीअ वारी सोच आहे ऐं हारीअ वारी सोच आहे। उहो ही त कुझु शयूं रत जे वसीले असांखे ॼापंदे खे लाड़ा मिलनि था, उनखे जबलतूं चइबो आहे। जेके पखी आहिनि उहे आखेरो उन टाइम ते जोड़ींदा आहिनि। कबूतर पंहिंजे क़िस्म जो आखेरो जोड़ींदो आहे, पर ॿिया पखी जेके आहिनि उहे वरी आखेरो जोड़ींदा, उनजे अंदरि नंढड़ी पींघ हूंदी, उन पींघ जे अंदरि बच्चा वॾा थी लुॾंदा। हाणे इहो हुनखे ॿिया सेखारीनि कोन था, कांग खे संदसि माउ कोन थी सेखारे त गुलेल ऐं बंदूक तूं जेॾीमहिल ॾिसी त तूं भॼी वञी हलियो। रत जे वसीले लखे सालनि जो तजर्बो हुनजे अंदरि शामिल आहे, उनखे जबलती तजर्बा चइबो आहे, जेके रत जे वसीले अचनि था, त करे इंसान जे अंदरि बि अचनि था। पर ॿी इंसान जी सॼी जेका सोच जुड़े थी, जेके पाण तबक़ाती नफ़्सियात चऊं था, उहा जुड़े थी माउ पीउ जे घर जो माहौल, पाड़े जो माहौल जंहिंमें हू रहियो आहे, ज़ाती तजर्बा कहिड़ा हुनजे क़िस्म जा थिया आहिनि, घर में तइलीम तरबियत कहिड़ी थी आहे, दोस्तीअ में कहिड़ी थी आहे, जेकर हुन इल्मु पिरायो आहे त स्कूलनि में हुनजी तइलीम तरबियत कहिड़ी थी आहे, ऐं उते जो घर जो कल्चर, पाड़े जो कल्चर, स्कूल जो कल्चर ऐं सॼो जनरल उन इलाइक़े जो क़ौमी हवाले सां कल्चर, जंहिंमें मज़हबी पस मंज़र ऐं ॿियूं सभु शयूं अचनि थियूं। ऐं गॾोगॾु हाणे जिते हू धंधो धाड़ी वेठो करे उते जा पंहिंजा इसूल आहिनि, त करे उनजो पंहिंजो कल्चर आहे। उहे गॾिजी हिकिड़ी अखि जोड़ीनि था, हिकिड़ी चश्मो जोड़ीनि था, जे चश्मे मां हू सॼी दुनिया खे ॾिसे थो। हाणे जेकर लीडर्स थियनि था, उहे उन चश्मे खे लाहिनि था, उन चश्मे खे लाहे पोइ हिन दुनिया खे ॾिसनि था। पोइ नतीजो हीअं थो थिए त थुड़ बि कढी छॾनि था, पाड़ूं बि कढी सघनि था, जिते ज़रूरत पए थी उते नवां फसल ऐं नवां बाग़ उपाइनि था। हाणे उन में बुनियादी 8 इसूल आहिनि। 4 इसूल उहे आहिनि जेके स्टेज ते ज़ाहिर थियण जा आहिनि। जीअं ॻाइणो स्टेज ते अची ॻाईंदो आहे, इहो हुनजो हिकिड़ो गुण आहे जेको पेश थिए थो। पर असुलु जेॾीमहिल ॻाइणो स्टेज ते वेठो ॻाईंदो आहे त पाण जहिड़ा जेके तमाशबीन हूंदा उहे चवंदा वाह वाह ज़बरदस्तु, ॾाढो सुठो ॻाईं या सुठो कोन ॻाईं। पर उते जेको शागिर्दु हूंदो गायकीअ जो ऐं उस्तादु हूंदो सेखारींदड़, उहो इन नज़र सां न ॾिसंदो, उहो इन नज़र सां ॾिसंदो त उस्ताद जी ॾाढी महिनत कयल आहेसि ऐं हिन बि वॾो रियाज़ कयो आहे, वॾो पूरो कयो आहेसि, हिन फन ते हिन जी वॾी ग्रिप आहे, उहो उन नज़र सां ॾिसंदो, हू हुन नज़र सां ॾिसंदो। त करे जेके लीडर्स आहिनि उहे सॼे कम खे उन नज़र सां ॾिसनि था, उहा जेका आम नज़र आहे तंहिंसां न। हाणे उहा जेका रियाज़ आहे, 4 गुण रियाज़ जा आहिनि, उहे जोग पचाइजनि था, जेके पसे परदा थियनि था, जेके ॾिसण में नथा अचनि।
4 गुण लीडरनि जा मुखी आहिनि जेके ॾिसण में ईंदा आहिनि, उहे 8 गुण अॼु पाण सिखंदासीं। पोइ ख़बर पवंदी त ॿाहिरि शयूं छा आहिनि, अंदर में शयूं छा आहिनि। हाँ, लीडर्स जो जेको वॾे में वॾो पहिरियों मुखी गुण हीअ हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे डिस्क्रिमिनेशन पावर, सही ऐं ग़लति जी दर्क। को माण्हू सही आहे या ग़लति आहे, का ॼाण ऐं इंफॉर्मेशन सही आहे या ग़लति आहे, उहा पंहिंजी आहे या पराई आहे, उहा ॻाल्हि ॿोल ऐं उहो माण्हू खरो खुंडो आहे, मुनाफ़िक़ आहे, मकार आहे या सिधो आहे, तबक़ाती हवाले सां अॼु असां सां गॾु आहे, सुभाणे असां सां हूंदो या कोन हूंदो, इहा जेका दर्क आहे उहा लीडर जी थिए थी। जेकॾहिं कंहिं माण्हू खे इहा ख़बर न हुजे त जंहिं माण्हू सां इताद वेठो करियां उहो माण्हू असां सां गॾु अलाए हलंदो या न हलंदो, या ही जा गुफ़्तगू वेठो करे ख़बर न आहे त हिन जे मन में छा आहे, अलाए सचो आहे अलाए सचो कोन्हे। जेकॾहिं हुनखे इहा ख़बर न हुजे या जेका इंफॉर्मेशन इतला मिलियो आहे हुनखे ख़बर न पए त हीअ इतला अलाए सही आहे अलाए ग़लति आहे, त कंफ्यूजन पैदा थींदी, मुंझ पैदा थींदो। उहो कहिड़ो फ़ैसिलो करे सघंदो? उहो लीडर कीअं थो चलाए सघे जंहिंखे माण्हुनि जी ख़बर न आहे? उहो लीडर कीअं थो चलाए सघे जंहिंखे गुफ़्तगू ऐं ॻाल्हियुनि जी ख़बर ई न आहे? तंहिं करे उनजे पसे पर्दा जेको रियाज़ थिए थो, इन सम्झो त कहिड़ी शइ ग़लति आहे कहिड़ी सही आहे, कहिड़ा माण्हू ग़लति आहिनि कहिड़ा सही आहिनि, कहिड़ा असांजे कम जा आहिनि कहिड़ा असांजे कम जा न आहिनि। उहो जेको पसे पर्दा उहो आहे जंहिं ते असांजी नज़रिए न हूंदी आहे। लीडरनि जी मुखी शइ असांखे कहिड़ी ॾिसण में ईंदी आहे? ज़बरदस्त तकरीर करे, लेक्चर ॾे, ॻाल्हियूं सम्झाए, मुंझियल सुट खोले, जहिड़ा थियल हुजनि त उन्हनि जा फ़ैसिला करे वठे, दूर अंदेश फ़ैसिला करे, हज़ारे ॻाल्हियूं बिज़ाहिर उनखे ॾिसण में अचनि थियूं। पर मुखी ॻाल्हि जेका रियाज़ पचाइण आहे उहो हिन जो आहे लिसनिंग एबिलिटी, ॿुधण जी सलाहियत। जेको माण्हू ॿुधण जो सलाहियत नथो रखे ऐं महारत उन जे अंदरि न आहे उहो लीडर थी नथो सघे। तंहिं करे मुखी शइ उहा आहे जेका ज़ाहिरी नथी थिए। जीअं पाण वटि आहे त कॾहिं पइजे कन थी कॾहिं थीजे वात, पहिरीं कन थियणो आहे, कॾहिं थीजे ॿकरो कॾहिं थीजे कात, कात बाद में आहे, पहिरीं ॿकरो थीबो, पहिरीं ॿुधबो। हाणे ॿुधण जो PhD प्राइमरीअ खां वठी मथे ताईं कीअं वधे थी, उनजो जेको प्राइमरी स्टेज आहे तंहिंमें इहो आहे त बग़ौर ॿुधणु। तंहिंजा पाण आदती न आहियूं हिन समाज जे अंदरि। रुगो पाण न, सॼी धरती जी ॻाल्हि था करियूं त जेॾी महिल असीं बहस वेठा कंदा आहियूं, उन बहस जे अंदरि को माण्हू असां सां सुवाल वेठो कंदो आहे या हू असांखे उनजो जवाबु वेठो ॾींदो आहे, असां जवाबु ॿुधण जे लाइ मिड़ी एक्टिंग वेठा कंदा आहियूं। असांजे अंदरि में कहिड़ी ॻाल्हि पई फिरंदी आहे त हाणे कहिड़ो वधीक दलील ॾियांसि जो हीअ महफ़िल चए वाह 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 जो ॻाल्हायूं, कहिड़ो सुवाल करियांसि जो दोस्त चवनि मुंझाए विथईंसि, कंध सां ॿुधूं पिया, अंदरि में असांखे कहिड़ी ॻाल्हि पई फिरे, सोचूं पिया, ॻाल्हायूं ॻाल्हायूं ॻाल्हायूं, सब्र नथो थिए न। उन करे जो असीं ॿुधणु चाहियूं कोन था, असांजे अंदरि ॿुधण जी आदत ई कान्हे पियल। त करे ॿुधण जी आदत जे लाइ असीं सम्झंदासीं त उन मैदान ते जॾहिं कचहरियूं पियूं हलनि, जॾहिं दोस्त ॻाल्हाइनि पिया, पंहिंजा पराया ॻाल्हाइनि पिया, तॾहिं असीं को उते ॿुधण जो फन सिखी वेंदासीं। हलिया उते न सिखंदासीं। मल जे मैदान ते लहण जे लाइ ॿिया नंढा मैदान थींदा आहिनि। क्रिकेट जो क़ौमी ऐं आलमी जेको ग्राउंड थिए थो, तंहिं ते खेॾण खां अॻु में माण्हू गलनि में खेॾंदा आहिनि। तंहिं उन्हनि जी तयारी उते थींदी आहे। ॿुधण जे फन जी तयारी हीअं थींदी त माण्हू चवंदो सुभाणे सिर्फ़ु 2 कलाकनि जे लाइ सुबुह जो मूंखे माण्हुनि खे ॿुधणो आहे। प्राइमरी जो स्टेज आहे, पंहिंजे पाण खे 100-500 भेरा हिदायत ॾिबी, सुभाणे 2 कलाक रुगो ॿुधंदासीं। आदत पुछड़ी उहे पियल आहे न त ॿुधूं पिया, पर ॿुधूं कोन पिया। असांजा ज़हन ॻाल्हाइनि पिया उन टाइम ते, अंदरि में पिया ॻाल्हाइनि, पोइ रुगो वात सां इज़हार थो थिए, त करे उहो कबो। पोइ जेॾी महिल असीं बग़ौर ॿुधूं था त हिन लफ़्ज़ कहिड़ा चया आहिनि जेको कमु वकील कंदा आहिनि। वकील दुश्मन जे बयाननि मां झटींदा आहिनि, फरियादी जे बयान मां झटींदा आहिनि, शाहिदनि जे बयान मां झटींदा आहिनि, लिखियल बयाननि मां झटींदा आहिनि। साम्हूं वारो वकील तंहिं कहिड़ी ग़लती कई तंहिंजे लफ़्ज़नि मां झटींदा आहिनि। उते सॼी जेका गेम हूंदी आहे उहा लफ़्ज़नि जी ऐं जुमिलनि जी गेम हलंदी आहे। जॾहिं असांखे इहा दर्क थी वेंदी आहे ॿुधण जे हवाले सां, त हाणे असांखे जुमिला यादि आहिनि, असांखे लफ़्ज़ यादि आहिनि, त उहो ॾाकू असीं सर कंदा आहियूं। पर उन में तरीक़ो कहिड़ो आहे? तरीक़ो आहे त खम, सब्र कर, खमंदनि खटियो, सब्र कंदड़ खटियो, हारायो हूड़नि। जिन खे तकड़ हूंदी आहे ॻाल्हाइण जी, लतीफ़ चए थो उहे हाराए वेंदा, उहो सुरूर ऐं मज़ो न वठी सघंदा। कहिड़ो? चखियो न चूंदनि, चूंदनि माना चवंदड़ ॻाल्हाईंदड़, चखियो न चूंदनि हू जो साहु सब्र जो, जेको सब्र जो, सब्र सां वेही ॿिए खे गौर सां ॿुधण जो जेको मज़ो, जेको लुत्फ़, जेको ज़ाइक़ो आहे, उहो चवंदड़ चखे सघनि ई नथा। हाणे उहो जेॾी महिल ॾाको सर थो थिए त पोइ वरी ॿियो ॾाको थो अचे। हाणे सम्झूं था त असां प्राइमरी करे छॾीसीं, हाणे प्राइमरी ते असांखे तव्हां माण्हुनि जी ऑपरेशन करणु ॾियो। जॾहिं अॻे जॾहिं फाइनल पास ते माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं हुयूं, तॾहिं बि डॉक्टरी फाइनल पास ते कंहिंखे बि कोन मिलंदी हुई।
मास्तरी मिली पवंदी, कमदारी मिली पवंदी, पर डॉक्टरी माण्हुनि जी ऑपरेशन करणु स्पेशलिस्ट जो मामिलो आहे, त करे उहा त फाइनल ते बि कोन मिलंदी, इंटर ते बि कोन मिलंदी। हाणे प्राइमरी दर्जा पास करे हाणे मुंहिंजो हमरा चए त हाणे तव्हां मूंखे ऑपरेशन करणु ॾियो त आउं मलक साहिब जे वरी गुर्दे मां पथरी थो कढां, उनजी इजाज़त न मिलंदी। पोइ वरी ॿी हिदायत थींदी। वेदल चयो आहे अखरां ते विच जोई अड़िया सो इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। लफ़्ज़नि ते गंढ ॿधी बीह रहंदासीं, इन ॾाके खां अॻियां न वधंदासीं त पोइ इश्क जी माड़ी कोन चढ़ी सघंदासीं। पोइ वरी ॿियो ॾाको अचे थो। ॿियो ॾाको कहिड़ो थो अचे? कननि सां ॿुधणु, अखियुनि सां सॼी बॉडी लैंग्वेज ॾिसणु। जेको माण्हू गुफ़्तगू करे पियो, किथे उनजे लफ़्ज़नि ऐं जुमिलनि, उनजी अखियुनि जी अदाउनि, चहिरे जी अदाउनि, उनजी ॻाल्हाइणी सां गॾु उनजे जिस्म जी सॼी जेका हरकत आहे तंहिंजे विच में तज़ाद त कोन्हे। उहो जेकर तज़ाद सम्झी वञिबो आहे, ॻाल्हि त कई पई ऐं सचाई वारी ॻाल्हि वेठे करी पई, मथो त कोन पई खणी। ऐं जेॾी महिल ॻाल्हि वेठे की ॾुख जी, उन ॾुख वारे टाइम ते हिनजे चहिरे ते ॾुख जा तासरात हुआ। जेॾी महिल क्यास ऐं रहम जी ॻाल्हि वेठे की, ओॾी महिल वाक़ई बि हिन जे चहिरे ते हुआ। या अखियुनि में ॾिठोसीं त हिन जी अखियुनि में ॼण त हातार जीअं पखी थींदो आहे, जानवर थींदो आहे जबल में, उहो ॾंद ॾेखारे ऐं कुकड़ खाईंदो आहे, तीअं हातार वांगुरु हीअं अखियूं करे असां में त कोन वेठे ॾिठई त आउं उनजी बोतल में अचां पियो, उनजी बोतल में कोन वेठो अचां। हिकिड़े ई टाइम ते कननि सां लफ़्ज़ ॿुधणु ऐं जुमिला ॿुधणु ऐं अखियुनि सां उनजी सॼी बॉडी लैंग्वेज खे ॾिसणु। जॾहिं असीं उन लेवल मैट्रिक वारी ॿुधण वारी लेवल ते पहुचंदा आहियूं त पोइ बि असीं डॉक्टर न थींदा आहियूं। पोइ वरी ॿी हिदायत थींदी आहे। उहा हिदायत आहे, फरोगी बस्तामी चयो आहे, ख़ुदा ख्वां त ख़ुदा दान फ़र्क़दार के हैवान ता बि इंसान फ़र्क़दार। हिकिड़े ख़ुदा कंदड़ माण्हूअ ऐं ख़ुदा शनास माण्हूअ में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो हिकिड़े इंसान ऐं हिकिड़े जानवर में थींदो आहे। हाणे असांखे ख़बर आहे त कहिड़े बि क़िस्म जो मुल्हूं, असांजो मुल्हूं हुजे या ईसाई हुजे, यहूदी हुजे, कहिड़ो मुल्हूं आहे, उन मुल्ह जी बॉडी लैंग्वेज ऐं उन जा लफ़्ज़ इतिहाद में हूंदा आहिनि। हू जेॾी महिल ॻाल्हाईंदो आहे रुअण वारी ॻाल्हि त अखियुनि में पाणी तरी ईंदो आहे। हू जेॾी महिल खिलाइण जी ॻाल्हि कंदो आहे त हुनजे चहिरे ते खिलाइण जा तासरात हूंदा आहिनि। तंहिं करे असां हाणे ॿिन्ही जो तज़ाद उहो बि सम्झी वियासीं, पर हिते त इतिहाद आहे। जेकर इतिहाद ते भुलिजी वेही रहूं त माण्हू चइबो माण्हूअ खे गौर सां ॿुधो, हुन जेॾी महिल ॻाल्हि कई पई ॾुख जी, ओॾी महिल हुनखे वीचारे खे लुड़क वई आहे, त करे त हीउ सचो माण्हू आहे। हाणे जेकर असीं इन ॾाके ते पहुचूं था त पोइ उते ही बैत थो ॿुधाए त न, कॾहिं कॾहिं इहे ॿई इतिहाद बि गॾु हूंदा आहिनि, पर उनजे अंदर में उनजी फीलिंग्स छा आहे, उनजी नियत छा आहे, उनजी दिलि में छा आहे, उहो ॿुधणु ॿिए क़िस्म जो आहे। उहो दिलि सां बि ॿुधबो आहे, पर गॾो गॾु उहो क़िस्तनि में ॿुधबो आहे। त अॼु जंहिं माण्हूअ खे असां ॿुधो आहे, अॼु खां 20 ॾींहं अॻे उन कहिड़ी ॻाल्हि कई, उन नवाज़ सां कहिड़ी ॻाल्हि कई आहे, उन कलीम सां कहिड़ी ॻाल्हि कई आहे, उन संदसि सौट मासात सां कहिड़ी ॻाल्हि कई आहे। उनजी माज़ीअ जे ॿुधण जो सॼो असां वटि जेको लेखो चोखो आहे, तंहिंसां अॼु उनजे ॿधण खे ॻंढींदा आहियूं। जेॾी महिल ॻंढींदा आहियूं त पोइ ॿिए क़िस्म जी दरक थींदी आहे। तंहिंमें हिकिड़ा उहे माण्हू असांखे मिलंदा आहिनि जेके मुंहं में मूसा जहिड़ा पैगंबर लॻाए पिया आहिनि, अंदर में इब्लीस अहिड़ो खाम खबीस कढी मूर न छॾियईं। माण्हूअ जी दरक जो ॾाको हाणे BA ताईं ऐं मास्टर्स ताईं वधे थो। असां माण्हूअ जी बॉडी लैंग्वेज, माण्हूअ जा लफ़्ज़ ऐं जुमिला उहे ॾिसी वञूं था, पर हाणे पंहिंजी दिलि सां असीं माण्हुनि जूं दिलियूं परोड़े सघूं था। पंहिंजी फीलिंग सां ॿिए जे अंदरि सुठाई आहे या बुराई आहे उहा परोड़े वञूं था, उनजी असांखे ख़बर पए थी। ऐं उहे ॿिनि क़िस्मनि जा बुनियादी माण्हू थीनि था। हिकिड़ा उहे जेके मुंहं में मूसा जहिड़ा मकार ऐं मुनाफ़िक माण्हू, ॿियनि खे दोखे ऐं चालाकीअ सां फासाईंदड़ माण्हू, पर अंदर में खाम खबीस कढी मूर न छॾे जहिड़ा माण्हू। पर ॿिए पासे अहिड़ा माण्हू मिलंदा जंहिंजे चहिरे ते कावड़, लफ़्ज़नि में कावड़, माण्हू चवंदा हे त दुश्मन आहे, हे सॼण थोरी को आहे। ऐं दुश्मनी बि कहिड़ी, माॻी पिट पारा था, तूं तबाह थी, तूं मरी वञी, तूं ॾुखिया ॾींहं ॾिसी, इन क़िस्म जी ॿोली। हाणे जेकर लीडर्स इन ॿोलीअ ते रुॻो हलनि, जेको अॻुवाणी करणु चाहे थो, उहो माण्हू खे रुॻो मुनाफ़िकनि खे न पकिड़ींदो आहे, पर उहो इन्हनि खे बि ॾिसंदो आहे त हीउ माण्हू ॻाल्हाइण जो खारो आहे, हिन जा लफ़्ज़ खारा आहिनि, हिन जे चहिरे जा तासर हींअर कावड़ में खारा आहिनि। पर हू पंहिंजे सॼे माज़ीअ में कीअं आहे, पंहिंजे अंदर में कीअं आहे, पंहिंजी नियतनि में कीअं आहे, त पोइ हू हीअ ॻाल्हि सम्झंदो आहे। जिनी संधीअ ॿोॾ में, ॿोॾ माना ॿुॾी वञी मर, जिनी संधीअ ॿोॾ में भतूं भती जी, भतूं भती माना तरह तरह जी, माना दुआ। लफ़्ज़ मां वांगुरु कहिड़ा वञी ॿुॾी मर। हिन धरतीअ ते लतीफ़ चए थो के माण्हू अहिड़ा थियनि था, हज़ारनि में खणी लखनि में लीडर्स हुननि जी दरक कनि था, जिन जी बिज़ाहिर ज़बाननि ते ॼण त पारा था वञी ॿुॾी मरो, पर उनजे अंदरि दुआऊं आहिनि। जिनीअ संधीअ ॿोॾ में भतूं भती जीअ, तन तनी सी पी, ओॾा अॾे पखड़ा, तूं वञी उन्हनि जे पासे में झूपा ठाहे, उते वञी ज़िंदगी गुज़ार, उन्हनि माण्हुनि जी दरक थिए थी। ऐं ॿुधण जी सलाहियत जेका आहे उहा पहुचे थी उन
मास्टर्स जे एला दर्जे ते। हाणे पहिरीं खे चइबो आहे कननि सां बग़ौर ॿुधणु, ॿिए खे चइबो आहे अखनि सां चहिरे जा तासरात ध्यान सां ॾिसणु ऐं कननि सां बग़ौर ॿुधणु। ऐं टी शइ हींअर सिखीसीं, उहा आहे पंहिंजी दिलि जी अखियुनि सां ॿिए जी दिलि जे आवाज़ खे ॿुधणु। चोथों ॾाको अचे थो PhD जो। जॾहिं PhD कबी आहे तॾहिं इल्मु बि हासिलु कबो आहे, पर उहो तख़लीक़ी इल्मु आहे, वरी पोइ मक़ालो पेश कबो आहे। उन में रुॻो ईअं न आहे त रटे में जेके शयूं सिखियूंसीं उहा असांजे रटो रुॻो लिखी छॾिणो आहे, न, असां पंहिंजी तख़लीक़ कंदा आहियूं PhD जे अंदरि। जॾहिं ॿुधण जो चोथों ॾाको ईंदो आहे, उन में पंहिंजे पूरे शौरी ऐं फ़िक्री वजूद ऐं ज़मीर सां ॿिए जे संदसि पूरे तबक़ाती किरदार ऐं शख़्सियत समेत ॿुधणु ऐं ॾिसणु। माण्हू नियतनि हींअर सचो आहे, ईमानदार आहे, ॻाल्हियूं बि सही वेठो करे, चहिरे जा तासरात भला आहिनि, नेक नियती बि आहे, पर तबिके कहिड़े सां थो तइलुक़ रखे? उन तबिके जो पसो पेश आख़िरी नतीजो कहिड़ो निकिरंदो? ही माण्हू जिन झलनि में आहे, जिन तइलकातनि में आहे, उहे तइलकात हिनखे केॾांहुं वठी वेंदा? मुस्तक़बिल जे हवाले सां माण्हूअ खे ॾिसणु। जेॾी महिल ॾिसूं था त पोइ हीअं थो थिए त को माण्हू मजमूए तरह ठीकु आहे, उनजी रुॻो हिकिड़ी ख़राबु आदत, हिकिड़ो ख़राबु लक्षण। अब छा आहे, चई पेट जो कछो आहे, कननि जो कचो आहे, जेका ॻाल्हि तूं हुनखे ॿुधाईंदे उहा ॻाल्हि हिन खां टिकी कान थींदी। भले शाह लतीफ़ रिसाले ते क़सम खणे उनखे पाण तंज़ीम में खणी हली सघंदासीं। ईमानदार आहे, सचो आहे, वफ़ादार आहे, असां त ज़िंदगी ॾियण लाइ तयारु आहे, पर उन माण्हू खे रुॻो ॻाल्हि का राज़ जी ॿुधाए, उहा शाम जो जेसीं कंहिंसां न ॿुधाए तेसीं त हमरा जो साह निकिरी वञे हलियो, जवाब त हुनखे खणी कोन सघंदासीं हिकिड़े लक्षण जे करे। तंहिं करे कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा माण्हू जेके मजबूरी तरह थुले लेके लक्षणनि में ठीकु न आहिनि, पर हिकिड़ो लक्षण उनजे ॿियनि सभिनी ते हावी हूंदो आहे, उहे असांखे खपंदा आहिनि। लतीफ़ साईं चए थो, सूरत घणा सुहिणा, टाणा, टाणा माना आदतूं ऐं लक्षण। हिते अंदरि ऐं नियत जी मामिलो कोन्हे, टाणा माना लक्षण। सूरत घणा सुहिणा, टाणा संदन टूह, रेलो ॾेई रूह जो खाए सो खामी मरे। उहे अहिड़ा आहिनि जो रूह खे छिक कंदा, रेलो माना छिक ॾियणु, पर जो खाए सो खामी मरे। पर ॿिए पासे वरी अहिड़ा माण्हू असांखे सुठा मिलनि था जेके बेज़ाहिर लक्षणनि में ठीकु न आहिनि, पर हिकिड़ो लक्षण उनजो हावी आहे। चए थो वॻनि वरी आयो, जेको हिन जो यार हूंदो हो, जंहिंखे विहारे वेठो हूंदो, चवंदा लती वेठो मश्करियूं भोग कंदो हो, वॻनि वरी आयो, बदू बेनमाज़, बदू आहे, गलीज़ आहे, बेनमाज़ आहे, जीअं तितर मथे बाज़, तरीक़ो बि सही न आहेसि। तितर जे मथां ओचितो झड़प करे बाज़ ईंदो आहे ऐं हुनजो साह कब्ज़ करे छॾींदो आहे, तरीक़ो ॿिन जो आहे अहिड़ो, पर हिकिड़ो गुण ज़बरदस्त आहे। त लतीफ़ चए थो हुनखे गॾु खणी थो हलां, कम वारो आहे। कहिड़ो आहे? जीअं तितर मथे बाज़ वॻंदि, तीअं सुरहाण ते जिते इल्म जी सुरहाण आहे, वॻंदि उते तेज़ी सां पहुची वञे थो। उनजो हिकिड़ो अहिड़ो गुण आहे जंहिंजे करे हू ॿियनि सभिनी अवगुणनि खे धोई साफ़ करे असांजे मंज़िल जो साथी थी सघे थो। अहिड़नि माण्हुनि जी दरक लीडर्स कनि था, ॿुधण जे वसीले, ॻाल्हाइण जे वसीले न। पोइ छा थो थिए? पोइ पंहिंजे ऐं पराए, सही ऐं ग़लति, ख़ैर खां ऐं बदखा, नेक नियत ऐं बदनियत, सादे ऐं चालाक, खरे ऐं खंडे, कननि जे कचे ऐं राज़दार, सिधे साफ़ ऐं मुनाफ़िक, माण्हुनि, इतलान ऐं ॻाल्हियुनि जी दरक या सुञाणप जी महारत ऐं आदत पैदा थींदी आहे। ऐं ॿुधण में रुकावटूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? हिकिड़ी बेसब्री, असांजे अंदरि सब्र न आहे। ॻाल्हाइण जी असां में एतिरी त पिट पियल आहे जो असांखां सब्र नथो थिए जो असां माण्हुनि खे ॿुधी सघूं। हिकिड़ी बेसब्री। ॿी हूंदी आहे ओवर कॉन्फिडेंस। ॿुधबो पियो, कड़ी कड़ी ॿुध, मूंखे ख़बर आहे ही वरी झटि वरी मुंहिंजे अॻियां आयो आहे, हीअ जी ॻाल्हाईंदो त सभु ॻाल्हियूं मुंहिंजूं पढ़ियल आहिनि, मुंहिंजी ॿुधियल आहिनि। ओवर कॉन्फिडेंस, अञा मूंखे वधीक ख़बर आहे। पोइ छा थो थिए? जेॾी महिल सब्र करियूं था, ॿुधूं था, उहो बेसब्रीअ खे खाई वेंदो। नेठाई असांजे अंदरि अचे थी, गुरूर ख़तमु थो थिए, उहा गुरूर खे खाई वञे थी। सचो एतमाद कूड़े एतमाद खे खाई वञे थो। ऐं जेॾी महिल असीं उन ॾाके ते पहुचूं था त पोइ छा थो थिए? जॾहिं सही ऐं ग़लति खे सुञाणण जो फ़हम न हूंदो आहे त मुंझ, धुंध ऐं कंफ्यूजन हूंदो आहे। माण्हू सही फ़ैसिलो न करे सघंदो आहे, पर ग़लति ऐं सही जो फ़हम वधण सां मुंझ ऐं कंफ्यूजन ख़तमु थी वेंदो आहे ऐं फोकस वाज़े ऐं चिटो थी वेंदो आहे। हिकिड़ी ॿाहिरीं स्टेज जी आदत आहे, या दरक ग़लति ऐं सही जी, माण्हुनि जी ऐं शयुनि जी ऐं ॻाल्हियुनि जी ऐं इल्मनि जी। तंहिंजो रियाज़ वञी थियो ॿुधणु 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 ॿुधणु। इहे आदतूं थियूं